दोस्त सां गॾु आयो आहियां हिते बूटनि जी दुकान ते वठंदो बूट वठंदो या साफ़ी वठंदो आहे। ॾिसूं छा थो वठे। हिते शाही बाज़ार दादू। दोस्त चयो मां वटां तो साफ्टी हलिया हलूं पर हिते चयो त बूट खणी आ। मुंहिंजो पेर आहे 12 नंबर बूट में ईंदो ई न आहे मूंखे 12 नंबर। कहिड़ो 2500 जो ही आहे 2500 रुपया देखा ये 2500 रुपया बूट भलो आहे 3000 ॾिसूं ये 3000 रुपया। हाँ दोस्त जो पेर वॾो आहे इन करे वॾी साइज़ वारो खणण विया आयो आहे वॾी साइज़ वारो खणण वारो। तरनि बूटनि ॾिसण खां पोइ उस्ताद वड़ी वियो असांजे दोस्त खे ई बूट कड़िया 2500 रुपया न डिस्काउंट कंदो 2000 रुपया चवण ॾिसो छा थो थिए। अरे पंहिंजी मर्ज़ी अथसि। जाम अरे बाय बार वेठा आहियूं और बकरे के भी असांजो दोस्त आहे असांजे पाड़े जो ऐं सतार नवाणी ऐं तव्हां हिनखे अक्सर ॾिठो हूंदो ऐं मश्कर जे ॻोठ में कमु कंदो आहे ऐं अॼु तव्हांखे चवंदो त मां असांजे दोस्त फरहान जमाली जो यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदो। असांजो प्यारो दोस्त फरहान जमाली तव्हां हुनजो चैनल सिंधी एक्सपर्ट ॾिसण न विसारींदा ऐं हा सब्सक्राइब ज़रूरु कंदा। तमामु बहितरीनु चैनल आहे ऐं महिनत कंदड़ दोस्त आहे तव्हांजो फरहान जमाली साहब।
मां तव्हांजो पंहिंजो सरदार नुआणी KTN सिंध TV जो अदाकार तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश थो कयां चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा फरहान जमाली जो चैनल अथव सिंध एक्सप्लोर। ऐं हा दोस्तों बेल आइकन खे ज़रूरु दॿाईंदा।